नौंदरो वेझो कुते जी मशीन मां बिजली जो करंट लगण सबब औरत फौत थी वई। ॻोठ एजाज खखराणी वासिन हमीदा ज़ाल इख्तियार खखराणी करंट लगण सबब बेहोश थियण बाद अस्पताल में दम ॾिनो। नौंदरो मां ख़बर मां असां शेयर कयूं पिया। कुते जी मशीन मां बिजली जो करंट लगण सबब औरत फौत थी वई। ॻोठ एजाज खखराणी वासिन हमीदा ज़ाल इख्तियार खखराणी करंट लगण सबब बेहोश थियण खां पोइ अस्पताल में दम ॾिनो। नवंदरो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरू असां सां टेलीफोन लाइन ते आहे। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? करंट लगण सबब औरत फौत थी वई। जी मेहताब, नवंदरो भरिसां ॻोठ एजाज खखराणी में कुतर जी मशीन मां करंट लगण सबब औरत हमीदा ख़ातून ज़ाल इख्तियार खखराणी बेहोश थी पट ते किरी पई, जंहिंखे वारिस बेहोशियारी हालत में नवंदरो अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टरनि ॿुधायो त औरत रस्ते में ई फौत थी वई। ठीकु आहे नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।